بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم رب زدني علما नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम अॼु असां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते 12वीं निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं तालिब इल्म जी फ़ज़ीलत में रसूल इस्लाम जो फरमान थी रहियो आहे मन जाअहुल मौत व हुव यतलुबुल इल्म लियुहयी बिहिल इस्लाम। हिकु तालिब इल्म हासिल करे इन मक़सद सां त इस्लाम खे रोशन करे ऐं इन तालिब इल्म ते मौत वाक़िअ थी वञे यानी इन तालिब इल्म जो इंतकाल थी वञे त रसूल इस्लाम फरमाइनि था फ़बैनहु व बैन नबिय्यीन दरजतुन वाहिदतुन फिल जन्नह। इहो तालिब इल्म नबियुनि सां गॾु हूंदो हिकु ई दर्जे में। हाणे ॾिसणो इहो आहे त इहो एॾो दर्जो इन तालिब इल्म खे छाजे करे मिले थो। यकीनन इहो एॾो दर्जो इल्म जे करे ई मिले थो जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सतनि नबियुनि खे सतनि शयुनि जो इल्म अता कयो आहे जंहिं इल्म जे करे उन्हनि नबियुनि मक़ाम हासिल कया आहिनि। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त अस्मा जो इल्म अता कयो जंहिं जे करे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मलाइकनि ते फ़ज़ीलत हासिल कई। नंबर 2 हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त दानाई जो इल्म अता कयो यानी उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त वॾी ॼाण अता कई जंहिं जे करे हज़रत मूसा कलीमुल्लाह नबी हज़रत ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो शागिर्द बणियो। नंबर 3 हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़्वाब जी ताबीर जो इल्म अता कयो जंहिं इल्म जे करे हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे बादशाहत मिली। नंबर 4 हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे ज़िरे ठाहिण जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इल्म अता कयो जंहिं इल्म जे करे हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम बादशाह बणियो। नंबर 5 हज़रत सुलेमान नबी जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मंतिक़ तैर यानी पखियुनि जे ॿोलियुनि जो इल्म अता कयो जंहिं इल्म जे करे जनाब सुलेमान नबी बिल्किस ते ग़लबो हासिल कयो। नंबर 6 हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंजील जो इल्म अता कयो जंहिं इल्म जे करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी वालिदा खे तोहमत खां बचायो। नंबर 7 असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तौहीद शरीयत किताब ऐं हिकमत जो इल्म अता कयो जेको इल्म सबबु बणियो त असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम शाफ़िए मशर बणियो। बस मालूम थियो त जीअं अंबिया खे इल्म जे ज़रिए सां मक़ाम हासिल थिया आहिनि ईअं ई तालिब इल्म खे इल्म जे ज़रिए सां इहो मक़ाम मिलियो आहे त इहो तालिब इल्म क़यामत जे ॾींहुं जन्नत में अंबिया सां मशहूरु हूंदो। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।